अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो असलम भुट्टो ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी पई थिए जो तव्हां सां मां हीअ वरी हिकु नओं व्लॉग शेयर पियो कयां। दोस्तों, मां अॼु हींअर कराची यूनिवर्सिटी पियो वञा ऐं कराची यूनिवर्सिटी हाणे तव्हां सोचींदा हूंदो शाम जो टाइम आहे, असलम भुट्टो छो थो वञे कराची यूनिवर्सिटी। तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त कराची यूनिवर्सिटी में जूसिस ॾाढा सुठा मिलंदा आहिनि ऐं बर्गर्स ऐं उते मतिलबु जेका कैंटीन आहे उतां जी उहा वॾी शानदार कैंटीन आहे, यानी कंहिं बि आम कैंटीन जे मुक़ाबले खां बहितर ऐं सुठी हूंदी आहे ऐं जूसिस ॾाढा फ्रेश मिलंदा आहिनि। छो त मां भरिसां ई रहंदो आहियां कराची यूनिवर्सिटी जे, मां सोचियुमि त छो न वञे को मैंगो जूस वठिजे। तव्हांखे मां ॾेखारींदुमि जॾहिं मां मैंगो जूस वग़ैरह उतां वठंदुसि। हीअ कराची यूनिवर्सिटी जी कैंटीन्स आहिनि, तव्हां ॾिसो ज़बरदस्त क़िस्म जो इहो माहौल आहे। दोस्तों, मां हींअर ही मैंगो जूस वठी आयो आहियां कराची यूनिवर्सिटी जी कैंटीन मां ऐं गाॾी में हिन लाइ पीआं थो त ॿाहिरि जेके शागिर्द छोकिरा ऐं छोकिरियूं घुमनि पिया, सो उन्हनि खे शूट नथो करे सघां, उहो ख़ामख़ा मसइलो थी वेंदो, छो त उहो उन्हनि जी पंहिंजी प्राइवेट लाइफ आहे ऐं किथे ईअं न थिए जो हू मूंखां पुछनि त भई आप क्यों हमारी वीडियो बना रहे हो। तो इहो अख़लाक़न बि हिकिड़ो सुठो नथो लॻे त माण्हू कंहिंजो ईअं बग़ैर परमिशन जे वीडियो ठाहे। सो इन जे करे इहो सुठो नथो लॻे। सो बहरहाल जूस मां वरितो आहे। हिते जेके बि स्टूडेंट्स पढ़ंदा आहिनि जॾहिं उहे ग्रेजुएट थी वेंदा आहिनि त तव्हां बिलीव कयो त उन्हनि जी क़ाबिलियत ॾिसण वटां हूंदी आहे ऐं उन्हनि जो बाक़ाइदे हिकिड़ो मुख़्तलिफ़ कंपनीज़ में डिमांड हूंदी आहे। इन जी वजह इहा आहे त हिते जी जेका पढ़ाई आहे बिल्कुलु ख़ालिस आहे ऐं तमामु ज़बरदस्त पढ़ाई आहे। सो हिते हर माण्हू जी ख़्वाहिश हूंदी आहे त कराची यूनिवर्सिटी में हुनखे दाख़िला मिले ऐं उहो कराची यूनिवर्सिटी में मुख़्तलिफ़ क़िस्म जी जेके डिग्रीज़ आहिनि उन्हनि खे हासिलु करे। मैंगो जूस ॾाढो ज़बरदस्त आहे, दिलि नथी चवे त मैंगो जूस खे छॾियां। सो इंजॉय कयां पियो, तव्हां बि इंजॉय कयो ऐं मां तव्हांखे कराची यूनिवर्सिटी जो मंज़र ॾेखारींदो हलां। हल्की हल्की बूंदाबारी बि थिए पई। सो तव्हांखे यकीनन महसूस थींदो हूंदो त कराची यूनिवर्सिटी जी शाम जेका आहे सा उहा ख़ूबसूरत शाम हूंदी आहे ऐं हितां जी शाम खे इंजॉय करण जे लाइ जेके स्टूडेंट्स कराची यूनिवर्सिटी मां पढ़ी ईंदा आहिनि ऐं उहे हीअ शाम मल्हाइण ज़रूरु ईंदा आहिनि, जंहिंजी वजह इहा आहे त यूनिवर्सिटी जो जेको माहौल आहे उहो ॾाढो ज़बरदस्त क़िस्म जो माहौल हूंदो आहे, ॾाढो रोमेंटिक माहौल हूंदो आहे। घणे महांगे माण्हू हिते अची हितां जी कैंटीन में जेके रोल मिलंदा आहिनि, बर्गर मिलंदा आहिनि ऐं जेके हिते जूसिस मिलंदा आहिनि उन्हनि खे इंजॉय कंदा आहिनि, छो त उहे शहर जे मुख़्तलिफ़ होटल्स खां घटि क़ीमत में मिलंदा आहिनि ऐं ॾाढा फ्रेश हूंदा आहिनि। ज़बरदस्त माहौल ॾिसो तव्हां केॾो ज़बरदस्त आहे। हितां माहौल ॾिसो त कराची यूनिवर्सिटी जो माहौल आहे। दुनिया जी वॾी में वॾी यूनिवर्सिटी आहे, दुनिया जी वॾे में वॾी यूनिवर्सिटी आहे, रक़बे जे लिहाज़ खां बि, पढ़ाई जे लिहाज़ खां बि एशिया में पर मां सम्झां थो त दुनिया में एॾे वॾे रक़बे जी यूनिवर्सिटी शायदि ई किथे हुजे। मुमकिन आहे इंडिया में हुजे, पर हिते पाकिस्तान में हीअ वॾी यूनिवर्सिटी हिनखे चवंदा आहिनि। तव्हां ॾिसो छा त ख़ूबसूरत मंज़र, ज़बरदस्त। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां हींअर कराची यूनिवर्सिटी में आहियां ऐं कराची यूनिवर्सिटी में हीअ कैंटीन आहे मुंहिंजे दोस्त, मुंहिंजे पहिरीं प्यारे माइट जी शाहिद भुट्टे जी। सो ही एग्रीकल्चरल जेको हिननि जो डिपार्टमेंट आहे उन सां गॾु गॾु हीअ कैंटीन आहे ऐं ॾाढा मज़ेदार हिते खाधा पीता आहे, उहो स्टूडेंट्स ईंदा आहिनि ऐं ॾाढो इंजॉय कंदा आहिनि पंहिंजे जॾहिं उन्हनि खे क्लास मां ऑफ थींदो आहे त हिते ईंदा आहिनि ऐं पंहिंजी ॾाढी ख़ूबसूरत
शाम बि गुज़ारींदा आहिनि, ॾींहुं बि गुज़ारींदा आहिनि। असां त शाम जो आया आहियूं हिते। सो अचो त मां तव्हांखे कुझु नज़ारा करायां, छो त मूंसां गॾु शाहिद जो पुट बि आहे ऐं मूंसां गॾु मुंहिंजा 2 नंढड़ा बि आहिनि। हीअ ॾिसो, हीअ नंढड़ा पूरो इंसाफ़ था कनि। हिननि इहे पिज़्ज़ा फ्राइज़ घुराई आहे। ऐं राहिम हे तोखे पिज़्ज़ा फ्राइज़ तोखे कीअं थी लॻे? हा सही आहे, हे तुंहिंजी फेवरेट आहे न? अच्छा हसन, हे तुंहिंजी त फेवरेट आहे पिज़्ज़ा फ्राइज़, तोखे कीअं थी लॻे? हली आहे यार, तूं ॾाढे शौक़ सां थो खाए। हा वणाईंदी? माशाअल्लाह माशाअल्लाह। अच्छा शायद ही जेको आहे सो कराची यूनिवर्सिटी जो जेको माहौल आहे, ये बाक़ाइदा तव्हां हिकिड़ो रोमेंटिक माहौल ठाहियो आहे, जिते हर शइ तव्हांजी कैंटीन में अवेलेबल आहे। तव्हां मूंखे इहो ॿुधायो त ओचितो तव्हांखे कैंटीन जो शौक़ु कीअं थियो? सर ईअं थियो त मां कराची यूनिवर्सिटी में 2003 में सब्ज़ी सप्लाई ॾींदो हुउसि। पोइ सब्ज़ी सप्लाई ॾींदे मूंखे हिकिड़ो शौक़ु जाॻियो त छो न हिते जो माहौल मूंखे भलो मिली वियो। पोइ सोचियमि त छो न मां हिते कैंटीन लॻायां। पोइ मां हिकिड़ो लेटर लिखियमि, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे हुकुम सां असांजो हिते अप्रूवल थी वियो। हींअर मुंहिंजी कैंटीन आहे तव्हांजी दुआउनि सां। माशाअल्लाह, तव्हांजी कैंटीन जेका आहे सा बाक़ाइदा ज़बरदस्त हलंदी आहे। थैंक यू सर। छो त हिते जेके डिपार्टमेंट जा जेके छोकिरा छोकिरियूं जेके आहिनि, उहे पंहिंजो पूरो इंसाफ़ कंदा आहिनि। हिते तव्हांजी कैंटीन ते अचे रिलैक्स बि थींदा आहिनि ऐं तव्हां वटि क्वालिटी फूड आहे। सो इहा तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां स्टूडेंट्स खे हिकिड़ो सुठो माहौल ॾिनो आहे। थैंक यू सर। हा जी सर, इहो असांजो फ़र्ज़ु बि आहे ऐं तमामु जेके बि स्टूडेंट आहिनि असां उन्हनि खे ओबलाइज बि कंदा आहियूं। कॾहिं उन्हनि वटि पैसा बि न आहिनि हूंदा त पोइ बि असां चवंदा आहियूं को मसइलो कोन्हे को। डिपार्टमेंट ऑफ एग्रीकल्चर बि आहे, डिपार्टमेंट ऑफ एनवायरमेंटल स्टडीज़ आहे, डिपार्टमेंट ऑफ स्टेटिस्टिक्स आहे। जेके 3 डिपार्टमेंट हिते मुंहिंजी कैंटीन जे क़रीब आहिनि, त मुंहिंजी कैंटीन तमामु स्टूडेंट जे लाइ फेवरेट हूंदी आहे सर। हीअ हाणे असां कराची यूनिवर्सिटी खां ॿाहिरि हुजूं पिया। हीअ तव्हां ॾिसो, हीअ स्टूडेंट्स बीठा आहिनि। हीअ कराची यूनिवर्सिटी जी जेका सिक्योरिटी आहे। ऐं हाणे मां हीअ कराची यूनिवर्सिटी खां ॿाहिरि अचां पियो। ॿाहिरि अची वरी हिकिड़ी खे ॿी जाइ ते तव्हां सां कचहरी कयूं। दोस्तो, मां हींअर कराची यूनिवर्सिटी खां मोटियो आहियां ऐं मां हिते मौसमिया जो इलाइक़ो आहे। हीउ ॾाढो ज़बरदस्त इलाइक़ो आहे ऐं बिज़नेस जे लिहाज़ खां मां तव्हांखे ॾेखारियां थो। एॾी ख़ूबसूरत लोकेशन आहे जो तव्हां ॾिसी हैरान थींदो। हिते फ्रूट्स वारा, चिप्स वारा ऐं हर क़िस्म जा तव्हांखे माण्हू मिलंदा। अचो त तव्हांखे मां इहो मंज़र ॾेखारियां। हीउ ॾिसो, हीउ केलनि वारो आहे ऐं हल्की बुदाबारी बि थिए पई। ऐं छा ज़बरदस्त खूबसूरत। आपके जो फ्रूट्स हैं ये सस्ते भी हैं या? बिल्कुल सस्ते। बारिश में तो बिल्कुल सस्ते देते हम लोग। अच्छा, यानी जो भी आदमी लेगा वो फायदे में है? फायदे में, आज का दिन फायदा है, बारिश है। अच्छा, बारिश की वजह से ये भाई कराची में। हाँ, भाई कह रहा है कि ये बारिश की वजह से ये फ्रूट जो है ये सस्ता है। लेकिन क्या खूबसूरत फ्रूट है ये, देखिए क्या खूबसूरत है, जबरदस्त माल है, क्या चीज है, एक किस्मत वाला का। ये अल्लाह की रहमतें हैं। अल्लाह की रहमत है, इसलिए हम लोग सस्ता दे रहे हैं। माशाअल्लाह, कराची के आवाम के लिए ऑफर है। ये परसा ही इते मिठाई की दुकान है। छा त खूबसूरत मिठाई पई है। क्या चीज़? ये जो मौसम हुजे, समोसा हुजन, छा ज़बरदस्त खूबसूरत दोस्तों, मां हींअर हिकु अहिड़े स्टोर ते आयो आहियां जेका बेकरी बि आहे ऐं जे वटि तमामु घणियूं ख़ूबसूरत शयूं आहिनि। ऐं इतफ़ाक़ इहो आहे त हीउ माण्हू जेको आहे मुंहिंजे घर जे बिल्कुलु साम्हूं रहंदो आहे ऐं हीउ हुनजो ॾाढो ज़बरदस्त शॉप आहे। ऐं हीउ ॾिसो, हे केॾी ख़ूबसूरत शयूं हिन रखियूं आहिनि। ऐं मां जॾहिं बि हिते मौसमिया ते ईंदो आहियां त मां हिन जी बेकरी ते ज़रूरु ईंदो आहियां। ॾिसो, ज़बरदस्त ज़बरदस्त।
अस्सलाम वालेकुम। छा हाल आहे? ख़ुशि आहियो? मां हमेशह हिते जॾहिं बि गुज़रंदो आहियां त तुंहिंजी दुकान खां का न का शइ ज़रूरु वठंदो आहियां, पर अॼु मां कुझु वठण न आयो आहियां। हा, पंहिंजो जेको तालुक आहे ज़ाहिर आहे, हाणे मुंहिंजो घर तव्हांजो घर आम्हूं साम्हूं आहे, सो मां अॼु सिर्फ़ु इन जे करे आयुमि त कुझु शयूं मां रिकॉर्ड कयां पंहिंजे यूट्यूब चैनल जे लाइ। ऐं तव्हांजी बेकरी हमेशह सुठियूं मयारी ऐं ताज़ा ऐं सुठी शयूं ॾींदी आहे। थैंक यू। तव्हां जेको आहे इहा शइ पाण ठाराईंदा आहियो या ठहियल वठंदा आहियो? पंहिंजो ई आहे, रिश्तेदार आहे, हुनजो कारखानो आहे, हुन खां परचेस कंदा आहियूं। अच्छा, जंहिंजे करे उहा ताज़ा हूंदी आहे, कॾहिं का शिकायत कोन आई? बिल्कुलु। माशाअल्लाह, अल्लाह साईं तव्हांखे बरकत ॾे। आमीन। तो मां मौसमिया ते ई हिकु ॿिए शॉप ते आहियां। हीअ ऑप्टिकल शॉप आहे ऐं तव्हां यकीनन तव्हांखे सुठो लॻंदो, छो त हीअ ऑप्टिकल शॉप जेको आहे असांजो दोस्त आहे लाड़काणे जो, जेको लाड़काणे मां पंहिंजो कमु वाइंड अप करे कराची में हिते मौसमिया ते हुन ही पंहिंजो ऑप्टिकल शॉप खोलियो आहे। ऐं मुंहिंजो वॾो फैन आहे, मुंहिंजा जेके सिंधी ड्रामा, उर्दू ड्रामा उहो साईं वॾे शौक़ सां ॾिसंदो आहे। ऐं हमेशह मां हिते जॾहिं बि मूंखे चश्मे जी ज़रूरत पवंदी आहे त मां साईं वटि ईंदो आहियां। ऐं ॾाढी सुठी सर्विस आहे साईं जी ऐं क्वालिटी कमु कंदो आहे। अचो त साईं सां वधीक। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं, तव्हां हिते मौसमिया ते जेको पंहिंजो हीअ ऑप्टिकल शॉप खोलियो आहे, तव्हां त लाड़काणे में रहंदा हुयो, हुते कारोबार कंदा हुयो, पोइ अचानक वरी हेॾे कराची अचण जो फ़ैसिलो तव्हां कीअं कयो? असुल ॻाल्हि इहा आहे त लाड़काणे में बि पंहिंजे हिसाब में कमु कंदा आया आहियूं। हिते बि कोशिशि कईसीं त जीअं सिंधी लिहाज़ सां सिंधी तरीक़े जो माना हिते बि कमु कयूं ऐं हर हिकु माण्हूअ जी ओबलाइज़ ॾियूं, जीअं माना हर हिकु माण्हू मुतमिन तरीक़े सां हर क्वालिटीअ जे हिसाब सां हर शइ जे हिसाब सां ख़ुशि थी वञे। इन लिहाज़ जे करे असां इन उमेद ते कमु कयोसीं त जीअं माना हर हिकु माण्हू ख़ुशि थी वेंदो। त कम सां गॾु असांजो इहो कमु जेको आहे दुआ वारो बि आहे, त हर को माण्हू दुआ बि ॾींदो, ख़ुशि बि थींदो ऐं हर वैरायटी हुनखे पंहिंजे चवण जे खां बि वधीक बहितर मिलंदी। माशाअल्लाह साईं, इहो तव्हां वटि जेको बि कमु थींदो आहे ॾाढो मयारी थींदो आहे। ऐं तव्हां वटि जेके यानी चश्मा LED पियल आहिनि, कुझु ब्रांडेड हूंदा आहिनि, कुझु लोकल हूंदा आहिनि, ऐं पर तव्हां कॾहिं बि जेको आहे सो कतन माण्हुनि खे इहो ग़लति बयानी कोन कंदा आहियो त यार हीअ शइ ब्रांड आहे या हीअ लोकल आहे। जेका हूंदी आहे तव्हां उन्हनि खे बिल्कुलु सही ॿुधाईंदा आहियो। असुल ॻाल्हि छा आहे त हे माण्हू जेके आहिनि पंहिंजो ईमान विकिणनि था पिया ऐं ईअं नथा चवनि त सही ॻाल्हि कजे। सही माना में जेकॾहिं जातों जो अचे थो हुन ते हो लिखनि था मेड इन इटली, मेड इन फ्रांस, मेड इन, पर टोटली जेका बि शइ आहे इहा ईंदी जेका आहे चाइना मां आहे, पर चाइना जूं क्वालिटियूं हूंदियूं आहिनि। उनजे करे असां उन्हनि खे ॿुधाईंदा आहियूं त बाबा हीअ जेका क्वालिटी आहे आहिनि चाइना जा, पर ॼणो बहितर आहिनि। ऐं बहितर जे करे माना जेकॾहिं कोई माण्हू कहिड़े बि नमूने सां उहा शइ वठे, बाक़ी हाणे पंहिंजो ईमान ख़राबु करे चइजे त इहा फ्रांस जी आहे, इहा जीअं अॼुकल्ह दुकानदार पंहिंजे कमाइण जो ज़रियो बणाए उन्हनि खे ग़लति बयानी करे, ग़लति तरीक़ो करे, कूड़ हणी ऐं माना उहे शयूं वापराइनि था। त इहो कमु हिन महिल त सॼी ज़िंदगी गुज़री वई आहे, हिन महिल ताईं माना जेको आहे अहिड़ो कमु न कयो अथसीं, त हाणे कीअं कयूं उहो कमु। महिरबानी साईं, महिरबानी, तव्हांजी कुर्ब वॾा, अल्लाह साईं तव्हांजे रिस्क में बरकत ॾींदो।